नाज़रीन, निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो आहे त रजिस्टर्ड अफ़गानी पनाहगीरनि खे मुल्क नेकाली न पिया ॾियूं। दुनिया जो को बि मुल्क गैर कानूनी तौर पर खे मुल्क में रहण जी इजाज़त नथो ॾे। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त गैर कानूनी तरसिल करणु खे मुल्क छॾण लाइ वक़्तु ॾिनो। अफ़गान पनाहगीर ॿिए वञी कानूनी तौर पाकिस्तान अची सघनि था। अनवारुल हक काकड़ चयो त मुल्क में मुस्तकिल हुकूमत जो क़याम चाहियूं था। आम चूंडनि जी तारीख़ इलेक्शन कमीशन खे ॾियणी आहे। आम चूंडनि बाबति इलेक्शन कमीशन जी हर मुमकिन मदद कंदासीं। हुन वधीक चयो आहे त मुल्क में समूरनि पार्टियुनि खे चूंडनि में हिसो वठण जी आज़ादी हासिल हूंदी। लेवल प्लेइंग फील्ड जी ॻाल्हि करणु मुनासिब नाहे। कंहिं बि पार्टी ते पाबंदी निगरान हुकूमत जो मैंडेट नाहे। एक भेरो ॿीहर अवांखे ब्रेकिंग न्यूज़ टियूं पिया। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो आहे त रजिस्टर्ड अफ़गानी पनाहगीरनि खे मुल्क नेकाली न पिया ॾियूं। दुनिया जो को बि मुल्क गैर कानूनी तौर पर मुल्क में रहण जी इजाज़त नथो ॾे। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त गैर कानूनी तरसिल परडेन खे मुल्क छॾण लाइ वक़्तु ॾिनो। अफ़गान पनाहगीर ॾे वञी कानूनी तौर पाकिस्तान अची सघनि था। अनवारुल हक काकड़ चयो त मुल्क में मुस्तकिल हुकूमत जो क़याम चाहियूं था। आम चूंडनि जी तारीख़ इलेक्शन कमीशन खे ॾियणी आहे। आम चूंडनि बाबति इलेक्शन कमीशन जी हर मुमकिन मदद कंदासीं। उन वधीक चयो आहे त मुल्क में समूरनि पार्टियुनि खे चूंडनि में हिसो वठण जी आज़ादी हासिल हूंदी। लेवल प्लेइंग फील्ड जी ॻाल्हि करणु मुनासिब नाहे। कंहिं बि पार्टी ते पाबंदी निगरान हुकूमत जो मैंडेट नाहे।